अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उमेद आहे तव्हां ख़ुशि हूंदव। अलाह तव्हांखे वधाए। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां जेको आहे टाइम कढियो असांखे सब्सक्राइब ऐं लाइक कयो, ऐं तव्हांजी वॾी महिरबानी शेयर बि कयो। तव्हां इज़त बख़्श की वॾी तव्हांजी महिरबानी साईं। हे कार आहे, कार ड्राइवरिंग जे हिसाब सां जेको माण्हू सुबुह जो अचे थो, हलियो थो वञे, चाबी हणी करे न आहे वञिणो। गाॾी जॾहिं तव्हां अचो स्टार्ट कयो त स्टार्ट खां पोइ अॻु में तव्हांखे अचिणो आहे पाणी, रेडिएटर जो पाणी जेको आहे तव्हांखे चेक करिणो आहे त पाणी रेडिएटर जो घटि आहे न आहे, त जीअं तव्हांखे पोइ ते दिक़त न थिए। तव्हांखे मां ॾेखारींदुमि रेडिएटर जो पाणी कीअं पवंदो आहे ऐं किथे पवंदो आहे, कीअं घटि आहे या वधि आहे, तव्हांखे मां ॾेखारींदुमि। दोस्तों, ही आहे रेडिएटर जो पाणी हिते चेक थींदो आहे। तव्हां ॾिसी सघो था रेडिएटर जो पाणी आहे, मौजूदु आहे, तव्हां ॾिसी सघो था। तव्हांखे मां वरी बि ही पाइप कढी करे तव्हांखे ॾेखारियां। ॾिसो, पाणी रेडिएटर जो पाणी मौजूदु आहे। हे रेडिएटर जो पाणी जेको आहे त तव्हांखे अॻु में चेक करिणो आहे, गाॾी पोइ स्टार्ट करणी आहे। गाॾी रेडिएटर जो पाणी चेक न कंदव त तव्हांखे किथे बि नुक़सानु थी सघे थो। रेडिएटर जो जेको आहे तव्हां पाणी न हुजण जे करे गैस कट गाॾी जो सड़ी वेंदो आहे, जंहिंमें तव्हांखे तकलीफ़ ईंदी। ही रेडिएटर जो केप आहे, ही रेडिएटर हेठों इन जो मथां केप आहे ढकणो, जंहिंखे चवंदा आहियूं असां। हिन में बि पाणी मौजूदु आहे, तव्हां ॾिसी सघो था। तव्हांखे मां वरी बि ॾेखारियां, रेडिएटर जो पाणी मौजूदु आहे। रेडिएटर तव्हां हिते पाणी विझी करे पोइ गाॾी स्टार्ट करे सघो था। वरी वापसि जेको आहे त हिन खे हिते लॻराए हीअं टाइट करे हीअं फिक्स करिणो आहे।